जी नाली त हिन वक़्तु जेको आहे असां जमराऊ कैनाल ते मौजूदु आहियूं। हीअ जेकी पाणी जी सूरत हाल आहे इन बारे में असां तव्हांखे ॿिन्हिनि ई जमराउनि जे हिसाब सां तव्हांखे ॾेखारींदासीं। पुराणे ऐं नए जमराऊ जा जेके पाणी न हुअण जे हिसाब सां असां तव्हांखे इहा लोकेशन ॾेखारींदासीं। जी अचो त तव्हांखे हिन वक़्तु असां जेको आहे जमराऊ कैनाल ते मौजूदु आहियूं ऐं जमराऊ कैनाल जी ही लोकेशन तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त बाक़ाइदगीअ सां पाणीअ जेको आहे सो हिन में जमराऊ ओल्ड में जेको आहे सिर्फ़ु बीठो आहे। हाणे इहो पाणी जेको आहे दलोर शाख लाइ जेको छोड़ कयो वियो आहे उहो आस्ते आस्ते उनखे ॾिनो वञे पियो। बाक़ी जेके शाखियूं आहिनि जी झोल शाख आहे, उनखां पोइ जेको ॿियूं काफ़ी जेके शाखियूं निकिरनि थियूं उहे जेको आहे बंदि पयूं आहिनि। हीअ तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। हीअ जमराऊ आहे, कंहिं टाइम ते हीअ जमराऊ जेको आहे कॾहिं बि पाणी जी खोट न थी आहे। जेको हीअ हिन वक़्तु जेके कैनाल निकिरनि पिया उन हवाले सां हीअ जेको तव्हां पोज़ीशन ॾिसी सघो था। हुनखां पोइ जेको आहे असां तव्हांखे नऊं जमराऊ जी बि लोकेशन ॾेखारींदासीं त उहो केतिरो हेठि लथल आहे। जी त जीअं तव्हांखे पहिरियां असां उहो पुराणो जमराऊ खे ॾेखारियोसीं, हिन वक़्तु हीउ नओं जमराऊ जेको आहे इहो ॾेखारियो आहे। हिन वक़्तु हिन में पाणी छोड़ कयो वियो आहे। हाणे हीअ पूरी मीरपुर डिवीज़न जे लाइ हीअ पाणी आहे। हाणे तव्हां ॿुधायो त जिथे लखनि जी तइदाद में बनी जेको आहे आबाद थींदी आहे, इहो तव्हांखे असां लोकेशन ॾेखारियूं पिया त हिन वक़्तु बि अञा बि जेको आहे 6-7 फुट जेको आहे बाक़ाइदगी सां ही लाथ में आहे ऐं अधु हले पियो अधु बीठो आहे। हाणे जेको आहे जेके ज़मींदार आहिनि, ग़रीब अवाम आहे, उहा हिन वक़्तु पोखी जेको आहे वणंदी आहे उहा बि काफ़ी मुतासिर थी वई आहे ऐं इन ते जेको आहे रोज़मर्रा लाइ धरना जलूस लॻनि पिया। पर हुकुमराननि खे अञा ताईं बि हिन पाणीअ जे बारे में का बि कन में जूं न आहे। जी जीअं तव्हांखे असां इहा लोकेशन ॾेखारी, हिन वक़्तु असां जॾहिं नज़र दौड़ाई त जेकी माप जेकी आहे उते लिखी पई आहे, माना हिननि खे 10 फुट जेको आहे हलिणो आहे। हिन वक़्तु जेको आहे सिर्फ़ु 4 फुट जेको आहे पाणी छॾियो वियो आहे 10 जी जॻह ते। 6 फुट अञा जेको आहे पाणी जी खोट मौजूदु आहे ऐं इहा तव्हां असांखे ॾेखारींदा पिया हलूं। कैमरामैन मोहम्मद यूसुफ सां गॾु ब्यूरो चीफ डिस्ट्रिक्ट सांगड़ कामेड़ GM तुमरानी मीडिया HD।